जीअं जीअं नओं साल शुरू थींदो आहे, बॉलीवुड में बि को न को अहम किस्सो साम्हूं अची वेंदो आहे। भारतीय फिल्म इंडस्ट्री जी मशहूर अदाकार आमिर खान ऐं रीना दत्ता जी धीअ एरा खान जी शादी थियण वारी आहे ऐं इन हवाले सां शौक़ीन इहो ॼाणण चाहिनि था त घोट केरु आहे ऐं छा कंदो आहे। एरा जी शादी फिटनेस कोच नूपुर शेखरे सां सुभाणे थियण वारी आहे। हिन तारीख़ जी चूंड ख़ासि अहमियत रखे थी छो त ही संदन लाॻापन जी चौथीं सालगिरह जो ॾींहुं आहे। 2022 में बाज़ाब्ता तौर ते मङणे करण ऐं 2023 में कैलवान जी तकरीब बाद हाणे ही जोड़ो 2024 में अज़दवा जी ख़ुशीअ जे बाब जी शुरूआत लाइ तयार आहे। हिकु मशहूर फिटनेस कोच ऐं कंसल्टेंट जे तौर ते मशहूर नूपुर अॻूणी मिस यूनिवर्स सुष्मिता सेन खे बि तरबियत ॾेई चुको आहे। संदसि क़िस्मत उन वक़्तु रोमानवी मोड़ वरितो जॾहिं एरा खान खे पंहिंजे पीउ जे फिटनेस कोच जी सूरत में पंहिंजी मोहबत मिली वई। 2022 में लॉकडाउन दौरान एरा खान पंहिंजे पीउ जे घर में रही हुई जिते संदसि मुलाक़ात नूपुर सां थी। संदन ॻाल्हियूं थियूं ऐं पोइ नूपुर खेसि फिटनेस टिप्स ॾेई रहियो हो ऐं उनखे बि ख़बर न हुई त ॿिन्ही विच में मोहबत थी वेंदी। लॉकडाउन में ॾुखियो वक़्तु गॾु रहण ऐं हिक ॿिए सां तजुर्बा शेयर करण सां संदन लाॻापा मज़बूत थिया ऐं हू हिक ॿिए खे दोस्त सम्झण लॻा। 2023 में एरा खान सोशल मीडिया ते पंहिंजे रिश्ते खे ऑफिशियल तौर ॿुधाईंदे मोहबत जी कहाणी सॼी दुनिया खे ॿुधाए छॾी हुई। हुन नूपुर खे पंहिंजे ख्वाबनि जो शहज़ादो करार ॾींदे संदसि हिमायत ते थोरा मञा। ॿिन्ही कुटुंबनि खुलियल दिलि सां ॿिन्ही जे रिश्ते खे क़बूल कयो ऐं नूपुर बिना कंहिं रंडक जे हिन ख़ानदान जो हिसो बणिजी वियो। पोइ सेप्टेंबर में नूपुर शेखरे बाज़ाब्ता तौर ते एरा खे शादीअ जी आछ करे छॾी जेका हुन क़बूल कई ऐं 2 महीननि बाद मङणी थी वई। हाणे हू सुभाणे ज़ाल मुड़ुस बणिजी ज़िंदगी जे नए मरहले में दाख़िल थी वेंदा।